जैकबाबाद में हूँ तो केतरा ही अवामी मसला अड़ा जेके अञा ताईं हल कोन थी सघिया आहिनि। साॻी तरीक़े सां सर्दियूं ईंदे ही गैस जी लोड शेडिंग जो जेको मसलो आहे उहो तमामु घणी शिद्दत अख़्तियार करे वियो आहे। जैकबाबाद जे तक़रीबन इलाक़नि में गैस जी लोड शेडिंग जेका आहे उहा शिद्दत इख़्तियार करे वई आहे। वधीक इन बारे में इलाइक़े वासियुनि ऐं सान्यावंदनि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो इन बारे में छा चवणु आहे। जैकबाबाद में हिन वक़्तु मिठे पाणी जे मसइले खां पोइ गैस जो वॾो मसइलो ॿरंदड़ मसइलो जैकबाबाद जो थी वियो आहे। अधु शहर खे बिल्कुलु गैस नथी मिले, पर मिड सिटी में जेकॾहिं मिले थी त उहा बि न हुजण जे बराबरि मिले थी पई। स्कूली ॿार जॾहिं सुबुह जो वञनि था पिया या बिज़नेसमैन पंहिंजे कारोबार लाइ वञनि था त उन वक़्तु गैस आहे ई कोन। तमामु वॾे गैस जे अज़ाब मां गुज़र रही आहे। हिन वक़्त में जैकबाबाद में मेगा प्रोजेक्ट गैस जो नई गैस जो हली रहियो आहे, लेकिन अफ़सोस सां चवणो पए त उहो मेगा प्रोजेक्ट बि सालण थी वियो आहे। तंहिंजे करे असां चऊं था त जिते जिते गैस न आहे या जिते गैस सही नथी पहुचे, ख़ुदा जे वास्ते जेको मेगा प्रोजेक्ट आहे उनखे मुकमिल कयो वञे, सही नमूने ठाहियो वञे। बाद में जिते वरी कमु कनि था त रोडनि जी ख़स्ता हालत थी वई आहे। तंहिंजे करे माण्हू वॾो किराए कनि था पिया। मिड सिटी जी बि इहा सूरत हाल आहे त पाणी अची थो वञे। नालनि जे पाणियुनि में इहे असांखे चवां पाणी जी लाइनुनि वांगुरु गैस जूं लाइनियूं आहिनि, उन्हनि में पाणी अची वञे थो, पर उन्हनि खे साफ़ करण में हितां जी नाहल गैस जी इंतज़ामिया महीना लॻाए थी। शहरी तड़पनि था पिया, को ॿुधण वारो कोन्हे। तंहिंजे करे असां वस वारनि अमलदारनि खे चवंदासीं ख़ुदा जे वास्ते गैस बुनियादी इंसान जो मसइलो आहे। तंहिंजे करे हाणे काठियुनि वारो दौरु न आहे। मजबूर थी पिया आहिनि त माण्हू साॻियूं काठियूं इस्तेमालु कनि था या त गैस जा चुल्हा ग़रीब बहान ते रेटनि ते वठी करे उहे असांखे हलाइनि था, जेका इंसाफ़ी शहर वासियुनि सां ना इंसाफ़ी आहे। ख़ुदा जे वास्ते फ़ौरन गैस जे निज़ाम खे सही करे जैकबाबाद वासियुनि खे गैस सही नमूने फ़राहम कई वञे। सब खां पहिरियां त आबिद साहब तव्हांजी महिरबानी। इन में को शक न आहे त जैकबाबाद जे अंदरि जॾहिं पंहिंजी जीअं सर्दी अचे थी त शहर जे अंदरि जेको आहे असांजी इहा तारीख़ रही आहे जैकबाबाद जी, सिर्फ़ु हिन दफ़े न बल्कि तव्हां केतिरा ई साल पोइते वञो त सर्दी ईंदे ई जेको आहे जैकबाबाद जे अंदरि जेको आहे नाजाइज़ जेको आहे पंहिंजो गैस जी लोड शेडिंग कई वेंदी आहे ऐं इन खां अलावा जेको प्रेशर आहे उहो ॼाणी वाणी जेको आहे घटि कयो वेंदो आहे। पर मां इहो बि अर्ज़ु कंदुसि त जैकबाबाद जे अंदरि जेको गैस आहे हक़ीक़त त उहो डायरेक्ट अचणु घुरिजे। जेकॾहिं प्रेशर सही हूंदो त घरनि में डायरेक्ट पुॼंदो। ऐं उनखां अलावा तव्हां अॼु बि वञो मुख़्तलिफ़ मॉलनि में वञी विज़िट कयो त तव्हांखे हर घर जे अंदरि जेको आहे बाक़ाइदा हिकिड़ी मशीन मिलंदी, जेका मशीन लॻाइण खां अलावा जेको आहे प्रॉपर जेको आहे घरनि में गैस नथो अचे। इन सां ॿ टे ॻाल्हियूं आहिनि। पहिरीं ॻाल्हि त इहो इलीगल आहे, ग़ैर क़ानूनी आहे जो घरनि जे अंदरि जेको आहे मशीना लॻाए करे गैस खे जेको आहे उहो प्रेशर जेको आहे उनजो सख़्तु कजे। त मां सम्झां थो इहो अमल न थियणु घुरिजे, छाकाणि जो जेकॾहिं प्रेशर प्रॉपर हूंदो त पोइ ज़ाहिर आहे जेको उहो गैस आहे जेको आहे उहो बग़ैर जेको मशीन जे ईंदो। इन सां जेको आहे जेके सार्फ़ीन आहिनि, जेके घरेलू सार्फ़ीन आहिनि, उन्हनि जो बि वॾो नुक़सानु थिए थो। उहो नुक़सानु इहो आहे त जेकॾहिं तव्हां घर जो प्रॉपर जेको असांजी जेका पंहिंजो कंज़प्शन आहे त उहा मां सम्झां थो 500 700 800 अहिड़े हिसाब सां बिल अचणु घुरिजे। पर जॾहिं इहे जेके पंहिंजो मशीनूं लॻायूं थियूं वञनि ऐं मशीननि खां पोइ जेको आहे घर जे अंदरि जेको आहे उहो गैस जेको आहे उनजी फ़राहमी मुमकिन थिए थी, त इन सां इहो थिए थो त उहो जेको गैस प्रेशर सां जेको आहे पंहिंजो जीअं वठे थो त उन सां मीटर जेको आहे ईअं हले थो जीअं असांजा F-16 जेके जहाज़ आहिनि उन्हनि वांगुरु हले थो। त ज़ाहिर आहे जेको आहे इन सां जेको आहे हिकु त असांजे जेको मुल्क जो लॉस आहे, असांजे जेको आहे क़ौमी लॉस आहे, छाकाणि जो गैस जेको आहे उहो असांजो जेको आहे हिकिड़ी वॾी अहमियत रखे थो। दुनिया जे अंदरि तव्हां ॾिसो हिकिड़ो सिस्टम आहे, पर असांखे अफ़सोस आहे त दुनिया आसमान ते वञी पुॼी आहे। असां अञा जेके हूं पंहिंजो जेको आहे 100 साल जेको आहे पोइते आहियूं। मुंहिंजे ख़्याल में सभ खां पहिरियां त जेको आहे त सुई गैस जेका इंतिज़ामिया न सिर्फ़ु जैकबाबाद, लाड़काणो, हैदराबाद ऐं कराची खे इन जो नोटिस वठणु घुरिजे। जिथे जिथे सिंध जे अंदरि जेके पंहिंजो दुकाननि ते जेके इहे मशीनूं मिलनि थियूं इहे ग़ैर क़ानूनी आहिनि, इन्हनि ते बैन हणणु घुरिजे। ऐं जेको इंतिज़ामिया आहे गैस जी उनखे जेको आहे पाण खे जेको आहे उनजो क़िबलो उन्हनि खे दुरुस्त करिणो पवंदो, छाकाणि जो इहो प्रेशर जेको आहे को आसमानी तरीक़े सां घटिदो वधंदो न आहे। इहो प्रेशर जा हिकिड़ा जेके आहिनि बाक़ाइदा हिननि जा वॉल लॻल आहिनि, हिकिड़ा सिस्टम आहिनि, स्टेशन्स आहिनि, उते जेको आहे हीअ पंहिंजी मर्ज़ीअ सां प्रेशर घटाए छॾंदा आहिनि, पंहिंजी मर्ज़ीअ सां प्रेशर वधाए छॾंदा आहिनि। पर तव्हां शहर जी सर्वे कंदव त जैकबाबाद जे अंदरि जेके घरेलू सार्फ़ीन आहिनि उहे ई तकलीफ़ में आहिनि। सुबुह जो नाश्तो हुजे,
नाश्ते मंझंदि जी या राति जी मानी हुजे। हाणे मूंखे तव्हां ॿुधायो गैस असांजो आहे, असांजे सिंध जो आहे, असां सिंध वारा जेके आहियूं शहर जैकबाबाद जेको आहे सिंध बलोचिस्तान जे संगम ते आहे, उन बॉर्डर ते आहे। जैकबाबाद जा माण्हू अगरि असां गैस जे लाइ परेशान हुजूं, नाश्ते मंझंदि जी मानी राति जे लाइ परेशान हुजूं ऐं गैस इंतिज़ामिया पारां जेकॾहिं 2-3 कलाक असांखे गैस ॾिनी वञे त मां सम्झां थो इहा असां सां नाजाइज़ी आहे, छाकाणि जो जॾहिं त गैस आहे ई असांजी, असां वटि ई आहे, त उनखां पोइ त सभ खां पहिरियां त असांजो हक़ आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त मां तव्हांखे हिकिड़ो पॉइंट आहे जेको रेज़ ज़रूरु कंदुसि त हिकिड़ो जेका पहिरीं जेका गवर्नमेंट हुई PTI जी, हुननि इक़्तिदार जे नशे में हुननि खे ख़बर ई न पई त असां कहिड़ा फ़ैसिला था कयूं। हुननि हिकिड़ो अहिड़ो फ़ैसिलो कयो त जेको आहे गैस जी जेका नई कनेक्शन आहे उन्हनि ते हुननि मुकमिल पाबंदी हई, पर हुननि हिकिड़ी शइ जो ख़्यालु न कयो, जन वोट ॾेई करे हिननि खे इज़तूं ॾिनियूं, मान ॾिनो ऐं हिन खे वञी जेको आहे पंहिंजो वफ़ाक़ में जेको आहे हिननि खे हुकूमत ॾिनी, त हुननि जेको आहे उन पंहिंजे वोटरनि खे बि विसारे छॾियो, उन अवाम खे बि विसारे छॾियो। असल जेको बैन लॻणो हो उहो बैन हुयो जेके असांजा वॾा वॾा कारखाना आहिनि, फैक्ट्रियूं आहिनि, असांजी जेके नयूं CNG स्टेशन्स जे लाइ लाइसेंस वठिबा आहिनि, परमिशन वठिबी आहे, उन्हनि ते जेको आहे हक़ीक़त जेको आहे उन्हनि जी जेको आहे पाबंदी लॻणी। पर हुननि छा कयो त हुननि ओवरऑल जेको आहे पाबंदी हणी छॾी। हाणे इन सां थियो छा आहे त जैकबाबाद जी मां जेकॾहिं मिसाल ॾियां त जैकबाबाद जे अंदरि जेको आहे साल खां वठी जेके माण्हुनि पंहिंजा जेके डिमांड नोटिस जेके हिकिड़ी फॉर्मेलिटीज़ हूंदी आहे पंहिंजो सुई गैस जी, ऐं उन्हनि जा हिकिड़ा ठेकेदार हूंदा आहिनि, उन्हनि जे थ्रू जेको आहे पंहिंजो उहे पंहिंजे बैंक में चालान बि पियाईंदा आहिनि, उनजे ऑल फॉर्मेलिटीज़ जेको आहे कंप्लीट आहे। पर उनजे बावजूदि 1 साल थी वियो आहे, जैकबाबाद जा माण्हू ग़रीब माण्हू जेके आहिनि, जेके सियासी तौर ते सभिनी पार्टियुनि खां लावारिस आहिनि, उहे ईअं सम्झंदा आहिनि त असांजो कोई सियासतदान न आहे। उहे ग़रीब माण्हू पंहिंजे घर जे कनेक्शन जे लाइ परेशान आहिनि। महांगाई आसमान खां बि चढ़ी वई आहे, 7 आसमान ते पुॼी आहे। ग़रीब माण्हू त हाणे सब्ज़ी नथो खाई सघे। उहो जेकॾहिं गैस न हूंदो, तव्हां मूंखे ॿुधायो त शहर जे अंदरि जेको आहे सिलेंडर वठी करे जेको आहे महीने जो कीअं जेको आहे पंहिंजे बच्चनि जो गुज़र सफ़र करे, सिहत जा इशूज़ आहिनि, तालीम जा इशूज़ आहिनि, केतिरा ई आहिनि। तंहिंजे करे मां तव्हांजे हिन चैनल जे तवसुस सां जेको आहे प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान खे इहा रिक्वेस्ट कंदुसि, हू त पंहिंजो जेको आहे इक़्तिदार जे नशे में हुया। अगरि तव्हां इक़्तिदार जे नशे में न आहियो ऐं वाक़ई त अवामी नुमाइंदा आहियो त बग़ैर देर जे जेको घरेलू सार्फिन जी जेका नई कनेक्शन ते पाबंदी आहे उहा ख़तमु कई वञे। तक़रीबन असांखे 3-4 महीनो आहे गैस अचे ई नथो, अचे तो पानी अचे तो शिकायतां करूं था, हिननि गैस ऑफिस ते वञूं था तो को हल न थिए थो, बार वञूं था हिन ते। अहिड़ा के खॾा कढ रहिया आहिनि, असां पंहिंजे पैसनि को कढ रहिया आहिनि, तॾहिं बि नथा अचनि। प्रेशर ॾेई हली था वञनि, हिकु चक्कर वरी महीनो गायब थी था वञनि। मोगली बाज़ार सदर बाज़ार में गैस जो मसलो तक़रीबन 2 महीननि खां वठी आहे ऐं हिते हिकु त प्रेशर न आहे, मथो लोड शेडिंग बि आहे, 5-6 कलाक गैस बंदि थो रहे। ऐं ॿी वजह इहा आहे जो हिते लाइनां पुराणी थी वियूं आहिनि, प्रेशर उनमें अगर अचे भी तो प्रेशर उनमें न हुजण के बराबर भी है। पूरी जी वजह को असांखे LPG गैस सिलेंडर इस्तेमालु करणो पए। ग़रीब माण्हू जेको 500-600 रुपयो कमाए उहो हाणे काॾो अफोर्ड करे सघंदो सिलेंडर वारो गैस। ये माना हिकिड़ो ग़रीबनि खे मारण जे बराबरि आहे। गैस जो जेतिरो जल्दी थी सघे मसइलो हल करे नथो उनजे असां एतिराज़ कंदासीं ई सूरत में। जी नाज़रीन, शहरनि जूं ऐं असांजा वंदनि जूं ॻाल्हियूं ॿुधूं। हिन जो ही चवणु आहे त सर्दियूं ईंदे ई गैस जी लोड शेडिंग जो जेको मसइलो आहे उहो तमामु घणी शिद्दत इख़्तियार करे वेंदो आहे। ग़रीब अवाम जेका पहिरियां ई महांगाई जी चक्की में पिसजी रही आहे, उन जे लाइ ही वबाले जा अलॻि पैदा थी वियो आहे त गैस जा सिलेंडर भराइण लाइ बि उन्हनि खे जेको आहे हिकिड़ा मसइला दरपेश अची रहिया आहिनि। लाइनुनि में पाणी अची वियो आहे, प्रेशर नथो अचे, इहे तमामु मसइला जेके आहिनि उहे अवाम खे पेश अचनि था। अवाम जेको आहे इलाइक़े वासियुनि इहो मुतालबो कयो आहे गैस इंतिज़ामिया खां जल्द गैस जे प्रेशर जो मसइलो या लाइनुनि में जेको पाणी वारो मसइलो आहे इहो जल्द खां जल्द हल कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज कयो वेंदो। कैमरामैन सलीम गोलो सां गॾु आबिद अली मंगरियो, जैकब न्यूज़, जैकबाबाद।